HBS न्यूज़ के साथ मैं हूं आमना बलोच। 1 मई यौम मजदूर के हवाले से शिकागो के शहीदों की याद में किसान मजदूर इत्तेहाद के सदर कॉमरेड साहिब डिन्ना जमाली, जनरल सेक्रेटरी खुदादाद जहरी, हुकूक तहरीक गंदाखा के चेयरमैन फ़हीम अहमद रिंद की जानिब से गंदाखा में रैली निकाली गई, जो मुख्तलिफ रास्तों से होती हुई गंदाखा प्रेस क्लब पहुंची, जहां रहनुमाओं ने खिताब करते हुए कहा कि 1 मई को शिकागो में मजदूरों ने अपने हक के लिए अपनी जानों का नजराना पेश किया। हम इन शिकागो के शोधा को खराज तहसीन पेश करते हैं और हुकूमत से मुतालबा करते हैं कि मजदूरों का वजीफ़ा मुकर्रर करे और इनके नाम एहसास कफालत प्रोग्राम में शामिल करके इनकी माली मामनत की जाए। हवाले से रैली कढियोसीं, इहो मज़दूर हक़ जे सामने निकितल आहे। मज़दूर अहिड़ा बि आहिनि जेके जंहिंसां ज़ुल्म थियनि था, जेके वॾा ज़ालिम आहिनि, जेके उन्हनि सां ज़ुल्म कनि था, उन्हनि जे ख़िलाफ़ बि असां आवाज़ खणंदासीं। मज़दूरनि जे हवाले सां असांखे इहो बि गवर्नमेंट खे अपील था कयूं त उन जे लाइ वज़ीफ़ो मुक़ररु कयो वञे और जेके बि असांजा एहसास सेंटर जा कुझु अहिड़ा ग़रीब तबका रहिजी विया आहिनि, उहो जेको असां रैली कढियासीं, असां मज़दूरनि जे हक़ में रैली कढियासीं। मज़दूर तबिको जेको आहे हिकिड़ो ग़रीब तबिको आहे, जेको अगरि डेली कमाए थो त डेली खाइण वारो तबिको आहे। त अॼुकल्ह हाणे कोरोना जी लहर बि तेज़ी सां वधंदो वञे थो, तो इलाइक़े में लॉकडाउन बि थींदा वञनि था शहर में। ज़ाहिर आहे मज़दूर खे मज़दूरी न मिलंदो त काॾों खाईंदो। असां स्पेशली इमरान ख़ान खे अपील कयूं था मज़दूरनि सां ताउन कयो वञे, उन्हनि जे लाइ कोई अहिड़ो फंड मुहैया कयो वञे महीना वाइज़, जेको हो पंहिंजो घर जो चूल्हो जलाए सघनि, जेको ग़रीब पंहिंजा पेट बचनि जा पाले सघनि। महिरबानी।